मनाड़ो भरिसां लालची पीउ पारां धीउ खे विकिरो करे परणाइण जो इंकिशाफ। पुलिस छोकिरी संदसि मुड़ुस ऐं पीउ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कमरदीन थाणे जे हद ॻोठ बहादुर लेगारी में लालची पीउ मीर अली लेगारी पारां पंहिंजे धीउ हीर लेगारी खे 2 लखनि में विकिरो करे पाण खां वॾे उमिरि वारे शख़्स सां परणाइण वारे इंकिशाफ बाद हद जे पुलिस छापो हणी कुंवार संदसि मुड़ुस अमीन लेगारी ऐं पीउ मीर अली लेगारी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कमरदीन थाणे जे SHO बशीर अहमद ज़रदारी वाक़े जी तस्दीक़ कंदे चयो आहे त ॻुझे इतला ते कार्रवाई करे नीगिरी खे हथ करे संदसि लालची पीउ ऐं घोट खे गिरफ़्तार करे मथन केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त निकाह पढ़ाईंदड़ मौलवी अब्दुल हकीम चन्ना मौक़े तां फरार थी वियो, जंहिंजी ॻोल्हा कई पई वञे। ॿिए पासे नीगिरी हीर लेगारी जो चवणु आहे त हुन पंहिंजे वालिदैन जे मर्ज़ी ऐं रज़ा ख़ुशी सां 25 वरियनि जे नौजवान मोहम्मद अमीन लेगारी सां शादी कई आहे, जॾहिं त पैसनि एवज़ विकिरो करण बाबति खेसि का बि ॼाण नाहे। पुलिस मूजिबि हथ कयल नीगिरी समेत संदसि मुड़ुस ऐं पीउ खे अदालत में पेश कयो वेंदो। गुलाम अहमद भट्टी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, मनहड़ो।